अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ठीक ठाक हूंदा, खैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों, अगर मुझे चैनल ते नवां आहियो तो बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब करण न विसारींदा। दोस्तों, एक ॾींहुं हिकु मवाली कंहिं दुकान ते वियो ऐं हिकु तस्वीर ॾे इशारो कंदे चवण लॻो, अहिड़ियूं जिन्ननि जहिड़ियूं तस्वीरूं विकिणो था, केरु ख़रीद कंदो। दुकानदार जवाबु ॾिनो, अदा माफ़ कजो, इहा तस्वीर न पर आईनो आहे। हिकु मवाली वण ते उबतो टंगियो पियो हो। के हमरा पुछियसि त छा थियो। मवाली जवाबु ॾिनो, मथे जे सूर जी गोरी खाधी अथमि, सा किथे पेट में न हली वञे। हिकु हमरा पंहिंजे सहुरे जे घर वियो। पहिरीं हमरा खे पालक खाराई वई ऐं ॿिए ॾींहुं लूणक ऐं उनखां पोइ साग ऐं पली खाराई वई। उनखां पोइ ससु खांइसि पुछियो त अबा अॼु छा खाईंदे ऐं तव्हां जे लाइ छा रिधजे। हमरा जवाबु ॾिनो, मूंखे रुगो ॿनी ॾेखारियो, बाक़ी चरी आऊं पाणे ईंदुसि। ऑपरेशन करण खां अॻु डॉक्टर गुलनि जो हार घुरायो। इहो ॾिसी मरीज़ परेशान थी वियो ऐं परेशान थी पुछण लॻो, डॉक्टर साहब हीउ हार कंहिंजे लाइ आहे। डॉक्टर मुस्कुराईंदे जवाबु ॾिनो, अॼु मुंहिंजो पहिरियों ऑपरेशन आहे। जेकॾहिं ऑपरेशन कामयाबु थियो त हीउ हार मुंहिंजे लाइ आहे ऐं जेकॾहिं नाकाम थियो त तव्हां जे लाइ। हिकु ॾींहुं हिकु ॿारड़ो स्कूल पढ़ी घर मोटी आयो ऐं अचण साण संदसि वालिद साहब पुछण लॻो, हा पुटु ॾे ख़बर, स्कूल पढ़ी आहीं। पुटु जवाबु ॾिनो, न बाबा, किथे, सुभाणे वरी वञिणो पवंदो। हिकु हमरा रोज़ु राति जो सहरी ते मानी खाईंदो हो, पर रोज़ो न रखंदो हो ऐं वरी इफ़्तारी बि कंदो हो। के हमरा पुछियसि त यार, तूं सहरी ऐं इफ़्तारी करें थो ऐं रोज़ा छो नथो रखी। हमरा जवाबु ॾिनो, अदा फ़र्ज़ पूरो नथा करे सघूं, सुनत खां त न रोकियो। रमज़ान में रोज़े खोलण वक़्तु ॿियनि रोज़ाइतनि सां गॾु वतायो फ़क़ीर बि पहुतो। कंहिं रड़ करे चयसि त फ़क़ीर मंझंदि जो त मानी पे खाधई, रोज़ो केॾी महिल रखियई। वताए वराणियो, अबा रखण खे त छॾु खणी, खोलण जो सवाबु त न विञा। हिकु फ़क़ीर घटीअ में पिनी रहियो हो त हिकु घर मां हिकु औरत निकिती ऐं चयाईं त तोखे शर्म कोन थो अचे, सॼो ॾींहुं घटियुनि में पियो पिने। फ़क़ीर जवाबु ॾिनो, अदी तव्हांजो छा मतिलबु आहे, पिनण लाइ बि ऑफ़िस खोलणी पवंदी। मुड़ुसु बेकार आवाज़ में गानो ॻाए ज़ाल खे चिड़ाए रहियो हो। ज़ाल तपी करे चयो, मुंहिंजो ॾाॾो जॾहिं ॻाईंदो हो, संदसि आवाज़ ते उॾामंदड़ पखी बि किरी पवंदा हुआ। मुड़ुसु कावड़ मां चयो, छा तव्हां वारे ॾाॾे जे वात में कारतूस विझी ॻाईंदो हो छा। हिकु मवाली खे घटीअ में 1000 रुपए जो नोट मिलियो, जंहिं ते लिखियलु हो, ईद मुबारक। मवाली पंहिंजे खीसे मां 1000 जो नोट कढी उते ई रखी छॾियो ऐं उन ते लिखियो, ख़ैर मुबारक। छोकिरी पंहिंजे अंधे आशिक़ खे चयो, काश तोखे अखियूं हुजनि हा ऐं तूं मुंहिंजो हुस्न ॾिसी हा। अंधे आशिक़ जवाबु ॾिनो, तूं जेकॾहिं अहिड़ी सुहिणी हुजे हा त अखियुनि वारा तोखे मुंहिंजे लाइ छॾींदा। अंधो आहियां पर चरियो न आहियां। 4 मवाली जनाज़ो खणी तेज़ी सां क़बरुनि जे मथां वञी रहिया हुआ। कंहिं माण्हू ॾिसंदे चयो, शर्म करियो, हेठियां मुर्दा अथव। मवाली जवाबु ॾिनो, मथां वरी कहिड़ो यार, वर्ल्ड कप खयूं था वञूं। डॉक्टर मरीज़ खे, सूर किथे आहे। मरीज़ चयसि, जेकॾहिं फ़ी घटि करें त आउं ॿुधायां, न त पाणे ई ॻोल्हे वठि। 2 मवाली राति जो ॿाहिरि सुता पिया हुआ त ओचितो अधु राति जो मींहुं वसियो ते ॿिन्ही मवालियुनि पंहिंजे पाण खां मींहं खां बचायो। पोइ हिकिड़े मवाली चयो, आसमान लीक थी वियो आहे, त उन महिल ओचितो खिवण चमकी। ॿिए मवाली चयो त हाणे फ़िकर न कर, वेल्डिंग वारा बि अची विया आहिनि। हिकु जापानी, अमेरिका ऐं पाकिस्तानी पंहिंजे पंहिंजे मुल्क जी तारीफ़ करे रहिया हुआ। जापानी चयो, असांजे मुल्क एतिरी तरक़ी कई आहे जो असां ॾे हिकु ॿार बग़ैर टंगनि जे पैदा थियो त उनखे डॉक्टरनि मसनूई टंगूं हयूं ऐं अॼु हू दुनिया में सभिनी खां तेज़ थो डोड़े। अमेरिका वारे इहो ॿुधी चयो त इहो त कुझु बि कोन्हे, असां ॾे हिकु नाबीन ॿारु पैदा थियो, डॉक्टरनि उनखे अखियूं हयूं ऐं अॼु हू दुनिया जो सभ खां सुठो निशानेबाज़ आहे। पाकिस्तानी इहो ॿुधी चयो त इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे, असां ॾे हिकु ॿारु बग़ैर मथे जे पैदा थियो ऐं डॉक्टरनि उन जे मथे में गिदरो हणी छॾियो ऐं अॼु हू मुल्क जो वज़ीर आज़म आहे। वताए फ़क़ीर हई गॾह टोटी, सो अची दुआ घुरी त या अल्लाह मुआरी गॾह मार, या अल्लाह मुआरी गॾह मार। ॿिए ॾींहुं वताए जी मेंह मरी पई। सो वियो वञी हिकिड़े अंधे हमरा खे वठी आयो ऐं चयाईंसि त हथणी ॿुधाए त हीउ छा आहे। हमरा मेंह खे हथणी चयो त हीउ मेंह आहे। एतिरे में वताए आसमान ॾे मुंहुं करे चयो त एतिरी ख़बर त अंधे खे बि आहे त हीउ गॾह कोन्हे। को माण्हू महिमान लाइ पाड़े जे घर मां खटि वठणु वियो। घर धणी लाराईंदे तकड़ में चयो, अदा असांजे घर में आहिनि 2 खटूं,
हिक ते अम्मा ऐं आऊं सुम्हंदा आहियूं ऐं ॿी खट ते बाबा ऐं मुंहिंजी घरवारी सुम्हंदा आहिनि। उन ते हमरा खिलंदे जवाबु ॾिनो, खट खणी न ॾियो पर सुम्हो त सोला थी। चवनि था त हिकु दफ़े वताए फ़क़ीर मिठाई वारे दुकान वटां अची गुज़रियो। ॾिठाई त मिठाई वारो रुॻो वेठो मखियूं अकिले ऐं खाए कुझु बि नथो। सो अची मिठाई वारनि जे अखियुनि अॻियां हथु लोॾायईं। मिठाई वारे चयो, फ़क़ीर ॾिसां थो अंधो न आहियां। तंहिं ते वताए चयो, मूंखे लॻियो त तूं अंधो आहीं, छाकाणि त मण मिठाई जा आॾो रखिया अथई ऐं खाइण लाइ हिकिड़ो दाणो बि नसीबु नथो थिए। दुकान वारे जवाबु ॾिनो, खाईंदुसि त नुक़सानु थींदो। वताए चयो त तूं परे थी, आऊं थो खावां, भले मूंखे नुक़सानु थिए। हिकु शादी जी तक़रीब में हिकिड़ो मवाली काफ़ी देरि खां मुसलसल खाई रहियो हो। कंहिं ॾिसी चयसि त केसिताईं खाईंदे? मवाली जवाबु ॾिनो, आऊं त थकिजी पियो आहियां, पर कार्ड ते लिखियलु हो खाधे जो वक़्तु 9 खां 11 ताईं आहे। हिकु मौलवी मवाली खे नमाज़ पढ़ाइण लाइ मस्जिद वठी वञी रहियो हो। मौलवी मवाली खे चयो, पांचा मथे कर। मवाली पांचा मथे कया। मौलवी अञा मथे कर। मवाली अञा मथे कया। मौलवी वरी चयो, अञा थोरो मथे कर। मवाली कावड़ में ईंदे चयो, मौलवी साहब, जेकॾहिं एतिरो सवाबु ज़्यादा हुजे त कांच लाहे नमाज़ पढ़ां। डॉक्टर मरीज़ खे तव्हांजे एक्सरे में तव्हांजी हॾी टुटल पई ॾिसिजे। मरीज़ ख़ुशि थी चयो, डॉक्टर साहब, शुक्र आहे जो एक्सरे में टुटल आहे, जेकॾहिं असल में टुटल हुजे हा त घणे ख़र्च में पइजी वञा हा। शादी छा हूंदी आहे, इहो सम्झण लाइ हिकु साइंसदान शादी करे छॾी। हाणे खेसि इहो सम्झ में नथो अचे त साइंस छा हूंदी आहे।